अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं पंहिंजी टीम राजराणी जी टीम जेको हिन वक़्तु ड्रामो हली रहियो आहे राजराणियूं। ऐं सभ खां पहिरियां तव्हांजे साम्हूं आहे सुञाणप तव्हां वियो हूंदो शेर अली। अदा अस्सलाम वालेकुम। अदा दुआऊं बिलावल कोकर, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? मुख़्तसिरन तव्हां पंहिंजो असांखे अहवाल दिलि जो ॿुधायो त राजराणी में कमु कंदे तव्हां कीअं महसूसु कयो? राजराणीअ में कमु कंदे तमामु बहितर महसूसु कयो। हक़ीक़त इहा आहे त टे शयूं जेके आहिनि तमामु बहितर आहिनि। हिकु अरेंजमेंट, डायरेक्शन, अरेंजमेंट भली हुजे, डायरेक्शन भली हुजे, स्टेप भलो हुजे त मां सम्झां थो त तमामु बहितर इंसान कमु करे सघे। ऐं इहे ॿई शयूं राजराणी में मौजूदु हुयूं ऐं तंहिंजी बदल मां ख़ुशि आहियां। मां मुतमिन आहियां त मां बहितर कोशिशि कई आहे त बहितर कमु कयां, छो जो अञा अॻिते हली अञा बहितर कोशिशि कंदासीं। बहरहाल राजराणी ग्रेट ड्रामो आहे ऐं मुंहिंजी ज़िंदगी जो हिकु ख़ूबसूरत ऐं बहितरीनु ड्रामो आहे जंहिंजा डायरेक्टर आयो ऐं अदा मुमताज़ ख़ासकेली आहे ऐं मुर्शा जो स्क्रिप्ट आहे। बहरहाल हिन वक़्तु बि आयासीं, जेके सीन ॾिसी आयासीं असां एडिटिंग में तमामु लाजवाब हुई। वॾी ॻाल्हि इहा आहे त अदा इम्तियाज़ बि आहे उन सां गॾु। इम्तियाज़ सां अॻिते ड्रामो कयो आहे ऐं हिन में नो डाउट हिन में को शक न आहे। मां इम्तियाज़ सां तमामु बहितर कमु कयो। वरी महिरबानी बिलावल, मौला तव्हांखे ख़ुशि रखंदो। दोस्तों, घणी संगत आहे। असांजे ड्रामे जो सर्वे तव्हांजे साम्हूं आहे ऐं अलाह अली मदद ख़ूबसूरत अखियुनि वारो, लचकदार वारनि वारो, पेशानी चमकंदड़ अदो इम्तियाज़। अदा कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा अहसान। तव्हां ॿुधायो अलाह जा अहसान। इम्तियाज़ कीअं रहियो तजुर्बो? छा तव्हां नओं तजुर्बो कयो? हालांकि तव्हां सीनियर आहियो, काफ़ी कमु करे चुका। सही ॻाल्हि आहे। ॾाढो मज़ो थो अचे तव्हां सां गॾु। फस्ट टाइम बि तव्हां सां प्रोजेक्ट कयो आहे। अॻु में ॿिया कया आहिनि, मोहम्मद आलू सां कयो आहे, आदल कपूर सां कयो आहे, तमामु सुठो। माहौल चेंज हुयो। हाणे वारे जे माहौल में जेका तव्हां अरेंजमेंट ठाहियो आहे फस्ट क्लास। सभिनी अदाकारनि जी तव्हां केयर कयो था, इहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे। किथे किथे मिलजी हूंदी आहे। राति सेरज बि चवे पई त बाबा हिननि खे मुंहिंजी माना केयर हूंदी आहे, थोरो कुझु बि हूंदो आहे त परेशान थींदा आहिनि। हिन मां इहो मुराद आहे त माना तव्हांखे कंदो आहे आर्टिस्टनि जी। इहा ई असांजे लाइ वॾी ॻाल्हि आहे। तव्हांजा थोरा आहे। अलाह साईं तव्हांखे आबाद रखंदो। वरी महिरबानी, तव्हांखे संगत सां मिलायूं था। दोस्तों, अॼु इंतिहाई जेको आहे ख़ूबसूरत मंज़र आहिनि हिते सीवियूं ते ऐं असांजी दिलि चयो त सॼी संगत खे टूर हणाइजे। हीअ अॼु जी शाम जो लहंदड़ सिज जेको बादलनि जे विच में आहे ऐं मां हलंदुसि पंहिंजे प्यारे प्रिय डायरेक्टर मुमताज़ ख़ासकेली साहिब जो जेको साम्हूं तव्हांजे साम्हूं असांजी संगत सॼी बीठी आहे। असांजा आर्टिस्ट, असांजा दोस्त। अदा अस्सलाम वालेकुम। अदा अॼु कीअं निकिरी पिया भला हेॾे? अदा असल में कराची निकिता आहियूं सीवियूं ते। अदा मुमताज़ मसरूफ़ आहे। अरसलान ज़फ़र चाइल्ड आर्टिस्ट आहे, तव्हां ॾिठो हूंदो पखी जे किरदार में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरसलान, कीअं तजुर्बो रहियो? कहिड़ो सफ़र गुज़रियो? कीअं महसूसु कयो तव्हां राजराणी में? जी ॾाढो सुठो महसूसु कयो मां ऐं ॾाढो भलो मुंहिंजो किरदारु आहे, बहितरीनु किरदारु आहे, ॾाढो सुठो ड्रामो आहे। वरी महिरबानी। अरसलान, मुमताज़ फारिग थी वियो आहे। हा, जीअं था मुमताज़। जी ज़फ़र भाउ, इलाही वक़्त खां पोइ वरी कराची अचणु थींदो आहे, पर समुंड ते इलाही वक़्त खां पोइ अचणु थियो आहे। ऐं समुंड त हर कंहिं माण्हू जो आइडियल आहे, सम्झो था। तो समुंड ते जो अचणु थियो, कुदरतनि असांजो ड्रामो हले थो राजराणी, उन जे सिलसिले में आयल हुयासीं। तो सॼी टीम असांजी आयल आहे। तो हींअर समुंड ते आया आहियूं ऐं वॾी महिरबानी तव्हांजी जो तव्हां सां मिलियो। वॾी महिरबानी तव्हांजी, सॼी तव्हांजी महिनत आहे। माशाअल्लाह, अल्लाह तव्हांखे आबाद कंदो ऐं घुमायो संगत खे। हीअ ख़ूबसूरत हसीन नज़ारा। जी, थैंक यू, थैंक यू। मतलब फयाज़ लाशारी असांजो प्री प्यारो दोस्त आहे। हिन महिल परदे जे पुठियां आहे, लेकिन जल्दी परदे जे अॻियां इंशाअल्लाह अची वेंदो। अस्सलाम वालेकुम। अदा फयाज़, कराची जे टूर ते निकिरी पिया हो, संगत सां मिलियो, KTN जी सालगिरह में शिरकत कयो। इहो सॼो ख़ुशियुनि भरियो जेको टूर आहे, कीअं रहियो तव्हांजो? ॾाढो सुठो रहियो, ॾाढो मज़ो आयो। सभु दोस्त, सभु भाउ गॾु हुया, पूरी राजराणी जी टीम गॾु हुई, ॾाढो मज़ो आयो। इंशाअल्लाह। राजराणी तव्हांखे कीअं लॻो? बहितरीनु, हिकु नए क़िस्म जी कहाणी आहे, हिकु नवाण आहे। छो त हमेशह रुगो हथियार, हमेशह लड़ायूं जहिड़ा ज़मीननि जा तकरार हलंदा रहिया आहिनि, लेकिन हीअ पहिरीं कहाणी आहे जंहिंमें हिकु निवाण आहे। उस्ताद अनवर शाह हिकु बहितरीनु कहाणी लिखी आहे ऐं ॾाढो मज़ो थो अचे हिनखे ॾिसंदे। वरी महिरबानी, तव्हांजी फयाज़ इंजॉय कयो। ऐं तव्हांजे साम्हूं बीठो आहे गुलामू। तव्हां ॾिसंदव अॻिते हिनखे स्क्रीन ते।
दादमोद बलोच जो को डायरेक्टर भी आहे ड्रामे जो। दादमोद ड्रामा तव्हां केतिरा ई कया पर राज रानी जो नओं जेको तजुर्बो आहे उन हवाले सां कुझु ॻाल्हियूं शेयर कयो जेकॾहिं। सभ खां पहिरियां त मां जो घुराईंदो आहियां ऐं पूरी टीम जो मौलाना खे सलामत रखंदो ख़ुशि आबाद जो। बिल्कुलु अदा ड्रामे जे हवाले सां ॻाल्हि करणु पिया त ड्रामो तमामु हिकिड़ो डिफिकल्ट ड्रामो आहे, तमामु बहितरीनु ड्रामो आहे, तमामु बहितरीनु स्टोरी आहे, तमामु बहितरीनु डायरेक्शन आहे, तमामु सुठी मोट मिली आहे असांखे जेका सोच हिक खां भली मोट मिली आहे। मौलाना खे सलामत रखो ऐं असांजी इहा ई कोशिशि मिले तमामु मोट असांखे सुठी थी मिले त असांजा सभई तकलीफ़ूं इहो हिकिड़ो डायरेक्टली महसूसु करे सघे थो, छो त ॾिसण में त ही ख़ूबसूरत दुनिया आहे पर हुनजे पोयां के अहिड़ियूं लिखियल शयूं जेके पर हुनखे महसूसु करण जे डायरेक्ट हुजे या नई माण्हू जेको सम्झी सघे थो त असां केतिरियूं तकलीफ़ुनि खां कोई बि शइ तयारु था कयूं। मौलाना खे सलामत रखंदो जेके असांखे ॾिसनि पिया, अलाह उन्हनि खे ख़ुशि रखंदो, लख महिरबानी तव्हांजी। थैंक यू दादमोद, इंजॉय कयो। कुर्बान अपड़ो साहब असांजो प्री प्यारो दोस्त असांजे फनी सफ़र जो साथी आहे। कुर्बान तव्हां राज रानी ॾिठो? माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त कहानी, हिकु मुख़्तलिफ़ कहानी आहे। हूअं त मारधाड़ वारियूं इलाही कहानियूं हुयूं पर उस्ताद अनवर शाह ते मुख़्तलिफ़ कहानी लिखी आहे, ज़बरदस्त, ॾाढो इंजॉय कयूं पिया। हींअर जेको आहे सीरियो बि ॾिठा। कुर्बान लॻे थो समुंड जी छोलियुनि तव्हांखे लोॾे छॾियो। कूंदर खान ॾे हलूं था ऐं सर कूंदर खान साईं हिकिड़ो मिंट साईं सर तव्हां जीअं त असांजे ड्रामे जो मेन किरदारु वॾो ज़ालिम ॾेखारियो वियो आहे कूंदर खान, उहो तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। साईं अॼु समुंड ते निकिरी पिया हो सीवियूं घुमण जे लाइ? असांजी पूरी टीम असांजा डायरेक्टर ज़फ़र खोखर साहब आहे, मुमताज़ कासकिली साहब आहे, असांजो राइटर आहे अनवर शाह साहब आहे, हकीम खट साहब आहे, काफ़ी दोस्त आहिनि असांजा जेके पूरी टीम आहे। इंजॉय जे लाइ निकिता आहियूं, वॾो इंजॉय पिया कयूं। साईं ॿ लफ़्ज़ राज रानी जे लाइ छा तव्हां हुन में कमु कंदे महसूसु कयो, छा तव्हांखे नवाड़ महसूसु? सर नवाड़ त हुन में काफ़ी ढेर सारी आहे, हुन में कुझु बि कमु न आहे कयो। हुन में जेको कुझु कमु आहे उहो डायरेक्टरनि ऐं कैमरामैन वारनि जो आहे। असां हुन में कमु करे माना हलिया वेंदा आहियूं। जेको वॾा मसइला हूंदा आहिनि उहो डायरेक्टर ऐं कैमरा वारनि सां, कैमरा जो जीअं डायरेक्टर जो सम्झो असांखे जेको कुझु सेखारींदा आहिनि, जेको कुझु आहियूं असां हुनजी बदौलत आहियूं, असां उहो ई कंदा आहियूं। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो। तव्हां असांजी टीम जा हिसा आहियो, असांजा वॾा हो, तव्हांजी दुआऊं सदाईं असांजे लाइ सरपरस्ती जो सबबु हूंदियूं आहिनि। अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे, सदाईं ईअं ई जोड़ रहंदो इनशाअल्लाह। हाणे जेको मेन किरदारु आहे, जेको तख़लीक़कार आहे, जेको सर्जनहार आहे राज राणियूं सॼे आईजे जो, उहो उस्ताद अनवर शाह। असांजी ख़ुशनसीबी आहे जो उस्ताद जो असां हीउ ॿियो सीरियल पिया कयूं मीरा खां पोइ, बल्कि टियों हाणे करण वारा आहियो इनशाअल्लाह। उस्ताद तव्हांजी दुआउनि सां इनशाअल्लाह ताला। राज राणियूं खे जेका वोट मिली आहे दुनिया लेवल ते, कमेंट्स पढ़िया न असां, मां थोरा हितो आहियां दुनिया जे उन्हनि माण्हुनि जो जिन राज राणी खे हेॾी वोट ॾिनी आहे। वधि में वधि मां शुक्रगुज़ार उन्हनि जो ई आहियां ऐं जेके ॾिसनि था पिया, जेके जंहिं पब्लिक लाइ मूं कोशिशि कई आहे त मुंहिंजी साफ़ सुथरी इहा सीरियल हुजे, जंहिंमें को खून ख़राबु न हुजे ऐं हिन में हर सीन में बल्कि हर इवेंट में उहो इस्लाह ॾिनो आहे न्याणियुनि जे लाइ, सिंध जे न्याणियुनि जे लाइ ऐं माण्हुनि जे लाइ पैसे ॾिनो आहे। जिहालत जो मूं बाक़ाइदे हिकिड़ा क्लास वरिता आहिनि त जिहालत असांजे देश में न हुजे। असां तव्हांजी स्टोरी जॾहिं पढ़ीसीं इहो महसूसु कयोसीं त ॼण त असांजे हिकिड़ो ड्रामाई माहौल में हिकिड़ो इनकलाब आहे, छो त स्टोरी जेका आहे न कॉमन जो जेको तयुन कंदी आहे मुस्तक़बिल जो। हीअ असां जेके सफ़ीर आहियूं, असां जेके आवाम ताईं पैगाम पहुचाइण वारा आहियूं, पर जेको हीउ पैगाम तव्हां पहुचायो आहे उहो मां सम्झां थो त हर सीन जे हर जुमिले में पैगाम आहे। हर जुमिले में मुंहिंजा तक़रीबन मूंखे कॉलमनि जे हवाले सां मां कोशिशि कंदो आहियां त मुंहिंजी आम लिखणी हुजे, मुंहिंजा मुकालमा जुमिला जंहिंमें इस्लाह हुजे, जंहिंमें हर जुमिले में मुंहिंजो मतिलबु हिकिड़ो मैसेज हुजे, उहे मूं लिखिया आहिनि। ऐं इनशाअल्लाह ताला एंड ताईं जेको राज राणियूं आहिनि न उहो हिक ॿिए खां मथे मुंहिंजा एपिसोड आहे लिखियल। ऐं मां कोशिशि कई आहे इहा नई शइ, छो त मां ख़ुदि चाहींदो आहियां त क्रिएटर माण्हू पसंदि ईंदा ऐं मां ख़ुदि क्रिएटर आहियां, मां नई शइ ॾींदी आहियां
उस्ताद अॼु तव्हां पंहिंजे हिकिड़े पसंदीदा बाग़ ते बीठा हो समुंड ते तव्हांजी OTS में ही समुंड जो नज़ारो आहे तव्हां छा चवंदव त हीअ तख़लीक़ अल्लाह पाक जी तबियत खे कहिड़े तरफ़ मुतवजह थी करे? हीअ त हिकु संसार आहे हिकिड़ी जीवन जोत आहे इहे समुंड जा किनारा जिन ते मूं काफ़ी लिखियो आहे हे रोशनियूं हे छोलियूं हे ईअं सम्झो हिकिड़ा हार आहिनि सिपियूं पियूं हुननि में मां तक़रीबन मां लव स्पॉट हिन समुंड जे किनारे ते ऐं मुंहिंजी अटे पई थी वियल ऐं दिलि कटी डोर हुन में मां समुंड खे फॉलो कयो आहे हुन में ॾिसियो अलाह से तव्हांजे कलम खे सदा ईअं शादो आबाद रखे वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं मोहबतूं क़ाइमु रहंदियूं थैंक यू सर थैंक यू हाणे मां हिकिड़े दोस्त खे ॻोल्हियां थो अदो मुमताज़ ॾाढो इंजॉय थो करे समुंड खे हीअ आहे असांजो पहिरीं प्यारो भाउ त आहे अदाकारी जी दुनिया में विसाल खनि थियो त पेर पातो अथई पर तहलको मचाए छॾियो अथई धमाका थी विया आहिनि शायदि सिंध जो को अहिड़ो अदाकार न हूंदो जेको हाकिम जो उतारे ते न वियो हूंदो ओताक ते हाकिम जी चाहे मानी हुन न खाधी हूंदी मां चवां थो मोहबतुनि जा जेके मण हुजनि हिन वटि उहे ट्रकूं आहिनि अलाह सिंध खे ख़ुशि रखे हाकिम कहिड़ा हाल आहिनि? मेरा भाउ ज़फ़र तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो मेरा अलाह जा एहसान इहा तव्हांजी महिरबानी आहे तव्हांजो प्यार आहे जो असांखे इन क़ाबिल सम्झो था असांजे तॾे ते लड़ी अचो था असांखां प्यार वठो था प्यार ॾियो था इंतिहाई असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं जो हर सॼी संगत खे तव्हां वठी अचो था मुतमिन करे इनशाला हू बि जॾहिं वञनि था त ख़ुशि थी करे असांखां वरी मोटी वञनि था वरी हाकिम न्यापो त मिलंदो आहे पर न्यापो पुॼाइण वारो बि लख लहंदो आहे अलाह साईं तव्हांखे आबाद रखे तव्हां तॾहिं माना जा जवान आहियो राजराणियूं जो तजुर्बो कीअं रहियो हालांकि तव्हांजो स्टार्ट गुनाह ड्रामे खां आहे असांजे पहिरीं प्यारे दोस्त मुनीर सियाल जो ड्रामो हो लेकिन हलंदे हलंदे हीउ सफ़र जेको अञा जारी आहे जॾहिं राजराणी जे स्टॉप ते तव्हां पहुतो त हिते जो सफ़र तव्हांखे कीअं लॻो? माशाल्लाह असांखे हिकु अहिड़ी सिंधी मीडिया में बहितरीनु टीम मिली वई आहे जो असांखे कंहिं बि क़दम में रुकावट न मिली आहे असांखे हौसला अफ़ज़ाई मिली आहे सॼी टीम खां सॼे दोस्तनि खां सभिनि खां वधीक तव्हांजो शुक्रगुज़ार मां अदा सफ़र तव्हांजो आहियां छो जो इन प्लेटफॉर्म ते आणण वारा तव्हां आहियो महिरबानी भाऊ मुनीर जहिड़ा दोस्त तव्हां असांखे ॾिना मुमताज़ ख़ासकेली जहिड़ा दोस्त ॾिना उस्ताद गुलमुनीर गुल जहिड़ा ॾिना उस्ताद अनवर शाह जहिड़ा माण्हू ॾिना दादमान जहिड़ा ॾिना सॼी टीम असांखे तव्हां बहितरीनु करे ॾिनी जो असांखे कंहिं बि कम में ॾुखियाई पेश न आई आहे अलाह साईं तव्हांखे आबाद रखंदो किरदारु तव्हांजो कहिड़ो आहे छा नालो आहे तव्हांजो? राजराणी में मुंहिंजो किरदारु आहे हाशिम जे नाले सां अच्छा 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 जेको मां अदा ज़फ़र ऐं अदा ममता सां गॾु आहियां उहे ॿई मुंहिंजा मासात आहिनि असल में ॻाल्हि इहा आहे हाकिम मां तव्हांजी ॻाल्हि कढियां थो जो तव्हां सां ज़िंदगी जो हीअं बि यारी आहे चऊं पिया त ड्रामे में भला गॾु हुजूं जी बिल्कुलु जीअं तव्हां असांखां परे न हुजो बिल्कुलु असां बि इहो ई चाहियूं पिया त असां गॾु हुजूं छो जो तव्हां खां असांखे कुझु सिखिया मिले थी पई तव्हां खां सिखूं था पिया तव्हां लाइक़ु आहियो क्विक लर्नर आहियो काफ़ी कुझु सिखी चुका आहियो सम्झी चुका आहियो ऐं अलाह पाक कंदो वक़्त सां गॾु हर माण्हू सिखी वेंदो आहे इंशाअल्लाह बाक़ी मुकमिल त अल्लाह जी ज़ात आहे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे सो दोस्तो अॼु जो ही सफ़र समुंड जे हिन नज़ारनि ते पंहिंजे पहिरीं प्यारे दोस्त मुमताज़ OTS ऐं दादमान जे चहिरे खां ख़तमु कंदुसि त इहे मोहबतूं सदाई क़ाइमु रहनि इहे प्रोजेक्ट ज़िंदगी जो हिसो आहिनि हलंदा रहंदा पर इहे मोहबतूं क़ाइमु रहनि इहो ई ज़िंदगी जो सरमायो आहे तव्हां सभिनी खे बि इहा गुज़ारिश आहे त असां ॿाहिरनि लाइ दुआ कयो था ज़फ़र लाइ था मुमताज़ लाइ मूं लाइ त असांजूं मोहबतूं दुनिया भले हेॾां खां होॾे थी सघे पर असांजी मोहबतुनि में खोट न आहे इंशाअल्लाह इंशाअल्लाह आमीन आमीन वॾी महिरबानी